शुरुआत कंदासीं इन ख़बर सां त मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जी ॻाल्हियुनि वारनि कमेटियुनि जो इजलास ख़त्म थी वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत पीपल्स पार्टी जा समूरा मुतालबा मञी वरिता आहिनि। ज़रियनि मूजिबि तरक़ियाती फंड्स ऐं पंजाब में इंतिज़ामी उहिदनि ते बि पीपी खे तरजीह ॾिनी वेंदी। हीअ अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जी ॻाल्हियुनि वारी कमेटियुनि जो इजलास ख़त्म थी वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत पीपल्स पार्टी जा समूरा मुतालबा मञी वरिता आहिनि। ज़रियनि मूजिबि तरक़ियाती फंड्स ऐं पंजाब में इंतिज़ामी उहिदनि ते बि पीपी खे तरजीह ॾिनी वेंदी। हीअ अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जी ॻाल्हियुनि वारी कमेटियुनि जो इजलास ख़त्म थी वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत पीपल्स पार्टी जा समूरा मुतालबा मञी वरिता आहिनि। ज़रियनि मूजिबि तरक़ियाती फंड्स ऐं पंजाब में इंतिज़ामी उहिदनि ते बि पीपी खे तरजीह ॾिनी वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जी ॻाल्हियुनि वारी कमेटियुनि जो इजलास ख़त्म थी वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत पीपल्स पार्टी जा समूरा मुतालबा मञी वरिता आहिनि। ज़रियनि मूजिबि तरक़ियाती फंड्स ऐं पंजाब में इंतिज़ामी उहिदनि ते बि पीपी खे तरजीह ॾिनी वेंदी। अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जी ॻाल्हियुनि वारी कमेटियुनि जो इजलास ख़त्म थी वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत पीपल्स पार्टी जा समूरा मुतालबा मञी वरिता आहिनि। ज़रियनि मूजिबि तरक़ियाती फंड्स ऐं पंजाब में इंतिज़ामी उहिदनि ते बि पीपी खे तरजीह ॾिनी वेंदी। हीअ अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जी ॻाल्हियुनि वारी कमेटियुनि जो इजलास ख़त्म थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जी ॻाल्हियुनि वारी कमेटियुनि जो इजलास ख़त्म थी वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत पीपल्स पार्टी जा समूरा मुतालबा मञी वरिता आहिनि। अहम ख़बर अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जी ॻाल्हियुनि वारी कमेटियुनि जो इजलास ख़त्म थी वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत पीपल्स पार्टी जा समूरा मुतालबा मञी वरिता आहिनि। ज़रियनि मूजिबि तरक़ियाती फंड्स ऐं पंजाब में इंतिज़ामी उहिदनि ते बि पीपी खे तरजीह ॾिनी वेंदी।